हलोली पाने धंधेधाड़ी जी करवानी हलंदी मूंसां जेकर इसे खैरात नथी मिले तो पिनण का पैसा तो माण्हू इन किथे पोड़ियो करे रिन में आहे छा जहर चइबो त अॼुकल्ह मुंहिंजा ख्वाब ॾिसण लॻी आहियां शानू वरी अॼुकल्ह वधीक मुड़ुस माण्हू थी वियो आहे इहो मंझो से तो उनजी ज़ाल वधीक थी कमाए अरे मुआ छॾ मां तोखे मां पाण थी ॾियां छोकरी पंहिंजी मुल्क जी आज़ादी जे लाइ जेकॾहिं बेइज़त थिए थी त छा उहा ख़राब लिखबी न उहा ख़राब कोन लिखबी पर छा असां हीअ जाए छॾियो उन्हनि खे बेइज़त थियण खां बचाए न पई सघियासीं छा अरे छा असांजा हथ भरी पिया आहिनि छा हा ॿुधायो हथ भॻल आहिनि असांजा अरे जिते पिनंदासीं उते हथ पियो लाहींदासीं ॿियो हुन मंडई त मूंखे ॿुधायो आहे ॾिठो हूंदई तॾहिं त बाक़ी हुन तोखे इहो कोन ॿुधायो तो न गाड़ी में के जाइफा भी बैठी हुई इहो त कोन ॿुधाई कीअं ॿुधाई तुंहिंजे मन में शक जो विझणो हुअस सोनी तूं दिल न लाए तो त वॾो कमु कयो आहे तो हिन बस्ती वारनि जे करे एॾी वॾी कुर्बानी ॾिनी आहे ऐं इहा कुर्बानी तुंहिंजी ज़ाया कोन थींदी हाँ पुट वह सुठी आहे असां सभिनी जे ॾाढो कमु आई हाणे नमासी सोनी जा गुण ॻाइण बंदि कयो कमरू पिणे त अचण सां सुम्ही पियो हाँ मां वीचारा थको थी पियो हूंदो हाँ चबल टुकींदो आहे न थकबो त हूंदो सॼो ॾींहुं माण्हू जे अॻियां हथ टंगे निड़ी ख़ुशि करे त ख़बर पवेसि महिनत त आऊं थी करियां न अंधीअ जो ड्रामो कंदे कंदे कंहिं ॾींहुं सचमुच अंधी थी वेंदी हुयसि पोइ हिन जो हाण ठरंदो कमरू पैसा त हाणे बि खोड़ था मिलनि पर आऊं त पिणे जी लॼ जो ख़्याल थी करियां शानू 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 मुझी तो किस्मत ही खराब है कंडो दिल में चिबियो थस दिल ही न तो साफ करे मंडी जी गाल दे एतबार थस मोते कोन अड़ी आऊं चाहियो त अलाए केतरा रोज मुझे अगिया पुठियां गाडन वारा फिरन शानू केड़ी शे आ अज आऊं शानू के गाड़ी में वेही देखा चले हम गाड़ी में वेंदस तो हुन जे फरस्तन के भी खबर कोन पवंदी
हकीकत हिन हाल जी जे ज़ाहिर कयां ज़री लगे माठ मिरन के ऐं डूंगर पवन डरी वञन वण बरी ओ भर भरे की नकी 500 चाहो तो तोखे 1000 भी ॾेई सघे थो। हा लॻे त ईअं ई पियो हुन मूंखे सचमुच अंधी सम्झो। पूरा सच ॿुधाए वो गाॾी वारो केरु आहे जंहिंसां तूं वेंदी आहियां? बाबू अल्लाह जे नाले ते अंधी आहीं? हा बाबू अखियूं वॾी नेमत आहिनि। मूंसां हलंदी आहे कलाक खां पोइ हिते छॾे ईंदो साईं। न पोयों वे छो बाबू मुझे कपड़ा गदलान तॾे न इहा ॻाल्हि न आहे मां इन करे चवां थो त माण्हुनि खे शक न पवे। बाबू माण्हू शक छो कंदा आहिनि? तूं पोयां वे मां तोखे रस्ते ते सम्झायां थो। बाबू हाणे ॿुधा शक छो थींदो आहे? जॾहिं एतमाद ख़त्म थींदो आहे तॾहिं शक पैदा थींदो आहे। बाबू एतमाद कॾहिं ख़त्म थींदो आहे? जॾहिं का शइ असांजे क़ाबिल न रहंदी आहे त असांखे बि उन ते एतमाद न रहंदो आहे। बाबू छा मां तुंहिंजे लाइक़ न आहियां? हा मूं में ऐं तो में वॾो फ़र्क़ु आहे। त छा मूं में ऐं शानू में बि वॾो फ़र्क़ु आहे? हू मूंखां उमिरि में केॾो वॾो आहे, शिकिल बि सुठी कोन अथसि ऐं आउं 4 पैसा कमाए बि वठंदी आहियां, इहो बि फ़र्क़ु आहे। पर हू धारियुनि औरतुनि खे घर में त कोन आणींदो आहे न। ऐं आउं हिकु धारे मर्द सां कहिड़े ठाठ सां वञी रही आहियां, इहो बि हिकिड़े अहिड़े मर्द सां जेको थोरी देरि में मूंखे मेरनि कपिड़नि जी लाइ फिटी कंदो। जे अॼु हुन पुछो त आउं काॾे वई हुअसि त मुंहिंजे लहजे में एतमाद किथे हूंदो। सच ॻाल्हाए कोन सघंदसि ऐं कूड़ में वरी ताक़त न हूंदी। हू मुंहिंजो पंहिंजो आहे, तॾहिं त हुनखे तकलीफ़ थींदी आहे त किथे आउं कंहिं ॿिए मर्द सां हली त न वई हुअसि। हिन महिल गाॾी वारो मर्द इहो सोचींदो बि कोन त सुभाणे आउं कंहिंसां वेंदसि या कल्ह कंहिंसां वई हुअसि। बाबू गाॾी रोक, आउं लहंदसि। घबराए न, मुंहिंजो घर अचण वारो आहे।
मां तोखे छॾे ईंदुसि न, थोरी देरि जी त ॻाल्हि आहे। गाड़ी रोकी थो जा जा छा कंदीअ? ऐं हलंदड़ गाॾी मां टप ॾेई छॾींदसि। ॾिस सियाणी थी, थोरी देरि जी ॻाल्हि आहे। घबराए न, मुंहिंजो घर अचण वारो आहे। पर मां पंहिंजे घर वेंदसि। मां तोखे छॾे ईंदुसि न, थोरी देरि जी त ॻाल्हि आहे। गाड़ी रोकी थो जा जा छा कंदीअ? ऐं हलंदड़ गाॾी मां टप ॾेई छॾींदसि। ॾिस सियाणी थी, थोरी देरि जी ॻाल्हि आहे। बाबू गाॾी रोक न त शोर मचाईंदसि। पर तूं मूंसां हलण लाइ गाॾी में पाण वेठी हुई हैं? बाबू तोखे ॿाहूं थी ॿधां, तुंहिंजी ग़लती कोन्हे, तोसां पाण हली हुअसि। तुंहिंजी कसूरवार आहियां। तूं थोरी देरि लाइ ख़ुशि थिए ऐं मूं तोखां ख़ुशी खसे वरिती, पर मुंहिंजो त सभु कुझु खसिजी वेंदो न। तोखे त का ॿी अंधी मिली वेंदी। ख़ुदा जे वास्ते बाबू गाॾी रोक। पर तूं हितां वेंदीअ कीअं? बाबू पाण हली वेंदसि। अंधी कोन आहियां। हाँ तूं अंधी न आहीं? बाबू अंधी त धंधे जे लाइ बणजंदी आहियां। तूं लगे थो अॼु को वॾो चक्कर काटे आई आहियां। मुआ तोखे रुगो चकरनि जी आहे बस। ओ छोरा पाणी प्यार। अरे पाणी खणी आ बाबा। तुंहिंजा भाग भला हुआ शानू, जो अॼु बची आई आहियां। पर तूं इहो यादि रख, आउं जॾहिं बि चाहियां कंहिं बि गाॾी वारी सां वञी सघां थी। पर अॼु त एतिरा पैसा बि कोन्हनि जो शानूअ जे नशे पते जो कुझु कयां। हिते त माण्हू ख़ैरात बि एहसान सम्झी था ॾियनि। अरे ॻाल्हि त ॿुध, त छा तूं हाणे मुंहिंजी जासूसी करण लॻो आहीं? जासूसी? छाजी जासूसी? तूं मुंहिंजी ज़ाल आहीं। ॿुधाए न काॾे वई आहीं? त पोइ ॿुध, आउं हिकु गाॾी वारे सां गॾु वईसि। त मां तोसां मज़ाक थो कयां, तूं बि मज़ाक थी करे मूंसां? इन में मज़ाक जी कहिड़ी ॻाल्हि आहे? जेको सच आहे ॿुधायां थी। बोतलड़ी किथे आ? धंधो कौन लगो? हाँ तू धंधे ते वही किथे हुई है? बुध सच सच बुधा काडे वही है? तो छा थी वियो आहे? उते वईस जिते वेंदी आहियां रोज। उते त मां बि वियोस,
तोखे ॾिसण पर तूं तो हुई है कोन सच सच ॿुधाए तू तो गतरा गतरा करे कुत्तन खे खाराईंदो माए अरे ॻाल्हि त ॿुध त छा तूं हाणे मुंहिंजी जासूसी करण लॻो आहीं? जासूसी छाजी जासूसी तू मुंहिंजी ज़ाल आहीं ॿुधाए न काॾे वई है त पोइ ॿुध आउं हिकु गाॾी वारे सां गॾु वईसि त मां तोसां मज़ाक तो कयां तूं बि मज़ाक थी करे मूंसां इन में मज़ाक जी कहिड़ी ॻाल्हि आहे जेको सच आहे ॿुधायां थी ए तुंहिंजी शक्लियूं न गाॾियुनि में वेहण जहिड़ियूं त पोइ तो मूं ते कल्ह छो शक कयो मंडो तो चवे न छा त तूं मूंखे अहिड़ो नथो सम्झी तोखे चङी तरह सुञाणा मां ॿुध पैसड़ा त ॾे मूंखे बोतलड़ी वठी अचां चयमि जो तोखे अॼु धंधो कोन लॻो हे छा आहे हे छा आहे हे मुआ छा आहे? छॾ मुआ तोखे पैसा घुरजनि आउं ॾियां तो थी पियो हे ॿियो छा आहे हे छा आहे छॾ मुआ ही तुंहिंजी गंढ न आहे त कंहिंजी गंढ छा आहे हिन में ज़हर डिज न ही ज़हर मूं तुंहिंजे लाइ कोन रखियो मूं पाण लाइ रखियो आहे मूंखे तुंहिंजे अफ़ालनि जी ख़बर सो केॾी महिल बि मूंखे हिन जी ज़रूरत पइजी सघे ॻाल्हि कयो अॼु शानू ॾाढो ख़ुशि ख़ुशि पई लॻो किथे मिली घिटीअ में मिलियो ॾाढो टिलंदो पियो टिलंदो छो न अॼुकल्ह हुनजी ज़ाल सरस जो कमाइण लॻी आहे पर मूं ॿुधो आहे त हुन ज़ाल जो जीअण जंजाल करे छॾियो आहे है इहो वरी कीअं